नाज़रीन, सिंध में स्ट्रॉबेरी जो फसल पोखींदड़ आबादगार हुकूमती सहकार न हुजण सबब सख्त परेशान आहिनि। तफ़सील ॾिसूं था लतीफ़ वसीर जी रिपोर्ट में। स्ट्रॉबेरी ॿिनि फसलनि जी भेट में इंतहाई लाभाइतो फसल आहे। सिंध में स्ट्रॉबेरी जी पहिरीं पोख जी शुरूआत पनवकल जे कच्चे वारे इलाइक़े मां थी। उतां हासिल थींदड़ स्ट्रॉबेरी न सिर्फ़ मक़ामी इलाइक़नि बल्कि मुल्क जे केतिरनि ई वॾनि शहरनि ॾांहुं पिणु माणी वञे थी। जो हिन पूरे पाकिस्तान में हिन ही फ्रूट रज़ा ॻोठ पनवाकल खां सप्लाई पियो थिए, जेको कराची लेवल ते त पूरी कराची खे सप्लाई थिए थो, कोटिया खे पूरी कोटिया में बि सिंध सखर मां ई माल वञे थो पियो। उन खां अलावा पंजाब जा काफ़ी इलाइक़ा आहिनि जेके बॉर्डर वारा, उते वञे थो पियो। सवात ताईं जितां ॿिज अचे थो, सवात मां उते बि फ्रूट वञे थो पए। गुज़िरियल ॾहाको सालनि खां वठी स्ट्रॉबेरी जे फसल जी तोसी में कोशिश कंदड़ ही ज़िम्मेदार आबादगार अकबरा रहिया आहिनि, जेको तसलसल अञा सूदो बरक़रार आहे। स्ट्रॉबेरी जी पालना फसल खां पैकिंग ताईं जो अमल इंतहाई हसास मुश्किल आहे, पर इन फसल सां जुड़ियल सभई माण्हू रोज़गार हासिल कनि था। हिन में सिर्फ़ असां न बल्कि हज़ारे माण्हू हिन में रोज़गार लॻल आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा ई आहे त वीचारा कच्चे जा माण्हू तक़रीबन हितां 70-80 किलोमीटर करे शहर तरफ़ माना मज़दूरी करण वेंदा, उहा हिननि खे हिते ज़मीन में पंहिंजे घर जे पंहिंजे ॻोठनि में ई हिन खे मज़दूरी मिले थी। पर एॾे वॾे लाभाइती फसल जी सिंध में तोसी जे हवाले सां को बि सहकारी सरकारी मनसूबो साम्हूं न अची सघियो ऐं आबादगार मायूसी जो शिकार आहिनि। बाक़ी इहो आहे त आम कंपनी वारियूं जीअं कि फर्टिलाइज़र कंपनियूं आहिनि, उहे दोस्तनि खे माना टेस्टियूं वग़ैरह ज़मीन जी थोरी घणी सपोर्ट कई पंहिंजे हिसाब ते। बाक़ी सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां असांखे का बि सपोर्ट न कई वई आहे, नई पाकिस्तान गवर्नमेंट तरफ़ां थी आहे, जेको असांखे वधि में वधि असांखे ॿिज जा मसइला आहिनि जेके उन लाइ कुझु न कुझु हो कनि, ऐं उन खां अलावा रस्तनि जा मसइला आहिनि। हीअ अहिड़ो नाज़ुक फ्रूट आहे जो सुभाणे ताईं बि न बचंदो आहे, या त स्टोर थिए। ऐं असांजी बदकिस्मती इहा ई आहे जो असांखे हिते पनवाकल में हिते सखर में कोई स्टोर कोन्हे। ख़ूबसूरत ॻाढ़े रंगत सबबि पाण ॾांहुं माइल कंदड़ स्ट्रॉबेरी मुनाफ़े बख़्श हुजण सिमायत सेहत जे हवाले सां पिणु मुफ़ीद आहे। पनवाकल जे कच्चे वारे इलाइक़े में पैदा थियल स्ट्रॉबेरी ॿियनि सूबनि में पैदा थियल स्ट्रॉबेरी खां वधीक ज़ाइक़ेदार हुजण सबबि वधीक पसंदि कई वञे थी। पर बदकिस्मती सां सखर डिवीज़न में हिन शानदार कुदरती मेवे खे स्टोर करण लाइ कोल्ड स्टोर मौजूदु न आहे, जंहिं सबबि स्ट्रॉबेरी जो वॾो हिसो मुख़्तसिर अरसे में ख़तम थी वञे थो, जंहिं सां आबादगारनि खे सख़्त माली मुआशी नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी वञे थो। सिंध सरकार जी अदम तवजा सबबि स्ट्रॉबेरी जा आबादगार सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। कैमरामैन ख़ालिद वसीर सां गॾु लतीफ़ वसीर, आवाज़ टीवी, मीरपुर मां थेलो।